अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो नायाब वाक़ियो खणी आया आहियूं। हीउ उस्ताद जलाल चांडीअ ऐं जेको आहे असगर जेको माछी आहे इहो हुनजो वाक़ियो आहे। दोस्तों हाणे दौड़ जो मेलो हुजे ॻाढ़े पीर वारो, हाणे ॻाढ़े पीर जो माना मेलो लॻो पियो हुजे, माण्हुनि जी तयारियूं लॻियूं पियूं हुजनि, माना हर को वञे पियो। उस्ताद जलाल चांडीअ जो जेको उहो ॻाढ़े पीर ते माना ज़रूरु ईंदो हो दौड़ वारे मेले ते ऐं ॻाईंदो हो। दोस्तों असगर माछी जेको उहो तमामु घणो उस्ताद जलाल चांडीअ जो चाहींदड़ ऐं जेको आहे उस्ताद जलाल चांडीअ जो माना दीवानो हो। ऐं जिथे बि उस्ताद जलाल चांडीअ माना ॻाईंदो त माना उते उहो रसी वेंदो त माना हुनजा कलाम ॿुधंदो ऐं हुनखे माना पंहिंजी दिलि रिझाईंदो विंदराईंदो। पोइ हीउ जेको दौड़ में जेको थींदो ॻाढ़े पीर जो मेलो, पोइ माना हुते वञी पहुचंदो। पोइ उस्ताद जलाल चांडीअ माना हुते ॻाए पियो। पोइ उस्ताद जलाल चांडीअ खे चई त ॻाल्हि ॿुधो उस्ताद, मुंहिंजे जेको आहे मारोट जी जेका शादी आहे ऐं तोखे हुन दावत में ज़रूरु अचिणो आहे ऐं तोखे महफ़िल करणी आहे, ॻाइणो आहे ऐं तोखे भत जी दावत आहे। उस्ताद जलाल चांडीअ चयो त बाबा मां ईंदुसि, तूं तयारी कर, तारीख़ ॿध, पोइ ॿुधाइजांइ मूंखे। पोइ हाणे जेको आहे असगर हलियो वियो, ॻोठु हलियो वियो पंहिंजे। पोइ माना हिन वञी तयारी कई, सॼी तयारी जॾहिं मुकमल थी वई, हर शइ तयारु थी वई त पोइ हिन कार्ड बि छपराया। वरी कार्ड छा जेको छपियल हुजे उहो खणी उस्ताद जलाल चांडीअ वटि पहुतो ऐं उस्ताद जलाल चांडीअ खे दावत ॾींदो, उस्ताद इहे मुंहिंजी तारीख़ जेका आहे तइ थी वई आहे मारोट जी शादी जी ऐं हीउ कार्ड आहे तुंहिंजो। उस्ताद चयो यार ॻाल्हि ॿुध, मूंखे ॻाल्हि माना विसरी वई, मुंहिंजे ज़हन मां निकिरी वई त तव्हां जेको आहे माछी आहियो ऐं दोहल जो भत खाईंदा ई कोन आहियो। त हाणे मां अची नथो सघां ऐं तोखे हिकिड़ो ॿियो फ़नकार जेको आहे उहो हथु करे थो ॾियां, 30,000 ॾियां थो, वञी हुनखे ॾे ऐं उहो तूं वञी ॻाईंदो। त पोइ हू जेको आहे असगर जेको आहे हुन चयो न उस्ताद तोखे ॻाइणो आहे ऐं मुंहिंजो तोसां वाइदो आहे त माना ऐं मां पंहिंजे माना ॻोठ में तोखे ॻाराईंदुसि ऐं इहो माना रस्म टोड़ींदुसि। पोइ उस्ताद जलाल चांडीअ जेको आहे हुनखे माना हुन दावत ॾिनी। पोइ उस्ताद जलाल चांडीअ खे चई त बाबा ॻाल्हि ॿुध, अगरि मां न ॻारायो न तोखे ऐं दोल न वॼरायो त तोखे 2 भलियूं मेहूं ॾींदुसि, अगरि वॼरायो त पुठियो। दोस्तों उस्ताद जलाल चांडीअ जी दावत जी माना क़बूली ॿुधी करे बसि ॻोठ वारनि में वॾी ख़ुशी जी लहर माना अची वई ऐं पोइ झूमणु लॻिया, बसि माना तयारियुनि में लॻी विया, बसि चूनो पिया हरनि, माना रस्तनि जे ॿिन्ही पासनि खां चूनो पिया हरनि, वॾी तयारी कई। दोस्तों ट्रैक्टर पियो हले, छटकारूं बि थियनि, छनो पियो अटिजे। हाणे उस्ताद जलाल चांडीअ खे जॾहिं तव्हां घुरायो था त तव्हांखे तयारी बि ओड़ी करणी पवंदी। दोस्तों उस्ताद जलाल चांडीअ लाइ माना आवाम बि अचे थी, लखनि जी तादाद में एतिरी आवाम हज़ारनि में अचे थी। पोइ हुनजे खाइण पीअण जो बि बंदोबस्तु करिणो आहे, छो जो तॾहिं जी गिला न थिए ऐं माण्हू अचनि ऐं का भत न हुजे, मानी न मिले त हू वञी गिला गिबत कंदा त बाबा वियासीं हमरा भत न खारायो, खाइण पीअण लाइ कुझु कोन्हो। त ईअं महिमान नवाज़ी में त सिंध जा माण्हू, असांजा सिंधी माण्हू तमामु घणा मशहूरु आहिनि, ख़ासि तौर ते ॻोठ जा माण्हू जेके तमामु घणा मशहूरु आहिनि। पोइ चांहियूं माना बोतलूं हर शइ माना हुन तयारु कई, ढोर कुठा, वाड़ा कुठा, वॾी तयारियूं थियूं। दोस्तों तयारी जॾहिं मुकमल थी वई, जॾहिं माण्हुनि खे भोलनि खे ख़बर पइजी वई त बाबा हाणे उस्ताद जलाल चांडीअ अचे पियो, अची असगर वटि आया। हाणे तोखे असां भोग पिया कयोसीं, मज़ाक पिया कयोसीं, तो उस्ताद जलाल चांडीअ खे घुरायो आहे, दोलिया खे घुराया अथई। हुन चयो बाबा मां घुराया आहिनि, हाणे उस्ताद ईंदो ऐं ॻाईंदो। चए बाबा ईअं न थींदो। मुला चिड़ी पिया, कावड़जनि पिया, बाबा असांजो हेतिरो नसलनि खां असांजी वॾी माना इहो ख़ानदानी हिकिड़ी रस्म आहे, असां कॾहिं बि दोल जो भत खायूं ई कोन था, न को कंदा। चए बाबा मां खाराईंदुसि तव्हांखे भत। हाणे असगर अहिड़ो तयारु करायो, तमामु भलो भत, तो हाणे किथे था माण्हू छॾनि। पोइ नेठि मुलनि खे बि खाइणो पियो मजबूरी में। पोइ असगर चयो त बाबा हाणे मां घर में बि दोलियारी वॼाईंदुसि। पोइ हुन मंगणहार घुराया, माना दोल बि वॼराया, जेके घोट जे अॻियां पोयां जेको सर्कस थियो त हुन में बि दोल वॼराया। पोइ इहा रस्म जेका आहे पंहिंजे ॻोठ में माना हिन वरी शुरू कई असगर। पोइ उस्ताद जलाल चांडीअ आयो, उस्ताद जलाल चांडीअ आयो त माना दोलनि जा धदका थी विया ऐं उस्ताद जलाल चांडीअ खे माना भलीकार करण जे लाइ, भलीकार चवण जे लाइ माना वॾा वॾा चङा मुड़ुस ॻोठ जा बीठा ऐं उस्ताद जलाल चांडीअ जी महफ़िल थी, तमामु भली महफ़िल थी, माना सॼी राति ॻाइण वॼाइण थियो। उस्ताद जलाल चांडीअ ते माना घोर माना गुलनि जा गुल निछावर पिया कनि
गुलनि जूं पतियूं निछावर पिया कनि, उस्ताद जलाल चांडे ते घोर पिया कनि। ऐं इहो पहिरियों दफ़ो जेको माना ॻोठ में दोल वॼियो, माना इन जो बुनियादु जेको असगर जेको रखियो, माना असगर माची जेको इहो बुनियादु इन जो रखियो। पोइ मौलवी एतिराज़ पिया कनि, मौलवियुनि घणियूं रड़ियूं कयूं, कूकू कयूं, पर हुनजो कुझु न भरियो। माण्हुनि माना ख़ुशी कई, वॾी धूमधाम सां ॼञूं निकितियूं, वॾी ख़ुशी जी लहर मची वई त बाबा अॼु माना धूमजी विया, माना दोल वॼियो त माण्हू झूमजी विया न। ऐं मंगण हारनि जी विरोधी शुरू थी, छो जो पूरे ॻोठ में माना केरु वॼाए कोन पियो, केरु घुराए कोन पियो, ऐं माण्हू जिते दोल वॼे पियो त भत न पिया खाइनि। हाणे इहा अहिड़ी रस्म ठही वई। पोइ इन रस्म खे हिन ख़तमु कयो असगर। पोइ उस्ताद जलाल चांडो ॻायो, उस्ताद जलाल चांडो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं असगर बि ख़ुशि थियो। माना उस्ताद जलाल चांडो वाइदो पारियो। हालांकि उस्ताद जलाल चांडे खे असगर चयो त बाबा अगरि मां पंहिंजो वाइदो पूरो न कयुमि, तोखे न घरायुमि, हिते महफ़िल न करायुमि, त मां 2 भलियूं महूं तोखे ॾींदुसि। पर हुन पंहिंजो वाइदो पाड़ियो ऐं मुड़ुसु माण्हू थियो तॾहिं जो, ऐं हुन पंहिंजी माना इहो जेका ॻाल्हि हुई हुनखे पूरो करे माना ॾेखारियो। पोइ दोस्तो जेके मौलवी जेके एतिराज़ कनि पिया, मुला जेके चिड़नि पिया, हुनखे कावड़जनि पिया त बाबा हीउ तो छा कयो, इहो असांजो रवाज ई कोन हो। पोइ दोस्तो असगर ॿुधाए पियो त पोइ हुननि जे घरनि में बि दोल वॼणु शुरू थी विया। अॼु हुननि जे घर में बि दोल वॼनि पिया, उहे अञा जहिड़ा आहिनि। दोस्तो इहे ॻाल्हियूं अथव। उस्ताद जलाल चांडे जा माना अहिड़ा आशिक़ बि हुआ, दीवाना मस्ताना, जेके चवनि पिया त बाबा दुनिया खे न ॾिसणो आहे, कुझु बि थी वञे, उस्ताद जलाल चांडे खे घुराइबो, भले पोइ दोल जो भत नथा खाइनि पर दोल बि वॼाइबो उस्ताद जलाल चांडे जे करे, भले छा बि थिए, दावत कबी ज़रूरु कबी। पंहिंजा नाराज़ थियनि, पराया नाराज़ थियनि, पर उस्ताद खे राज़ी कबो। पोइ उस्ताद जलाल चांडे वाक़ई ॾिठो त बाबा ही मुड़ुसु माण्हू आहे, तॾहिं जो जवान मुड़ुसु आहे। पोइ असगर खे शाबसूं ॾिनई उस्ताद जलाल चांडे, ऐं असगर बि पाण मल्हायो दोस्तो। उस्ताद जलाल चांडे जंहिंसां माना वाइदो कंदो हो त माना पूरो कंदो। उस्ताद जलाल चांडे इहा ख़ूबी हूंदी दोस्तो। ऐं हिन जेका दावत में माण्हुनि ॾिठो त उस्ताद जलाल चांडो माना लंघी आयो। हालांकि मौलवियुनि जो मुलनि जो वॾो एतिराज़ हो, पर उस्ताद जलाल चांडो माना काज में पुॼी करे माना दावत खाई करे इहो पैगाम ॾिनो त बाबा उस्ताद जलाल चांडो माना कंहिंखां डिॼण वारो न आहे अलाह खां सवाइ, उहो पंहिंजो फ़न जारी रखंदो। पोइ उस्ताद जलाल चांडे माना ॻाए आवाम खे झुमाए छॾियो। आवाम मस्तु थी वई, माना झूमजे पई, वॾियूं ख़ुशियूं थियूं दोस्तो, वॾा मेला थिया, वॾियूं घोरियूं पयूं दोस्तो। इहे बि ॾींहं हुआ, उहे ॾींहं उहे शींहं। अॼु फ़नकार उहे न आहिनि रहिया दोस्तो जेको उस्ताद जलाल चांडो हो। उस्ताद जलाल चांडो हिकिड़ो ई हो जेको थी वियो, जेको मां ॼणी छॾियो। उनजी अज़मत खे सलाम दोस्तो। मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।